जख्म प्यार जो जख्म ज़हर केर भी खुशी सां नाहे पीअंदो, मजबूरी असांजी। शबाना, पंहिंजी ज़िद ऐं अना खे ख़त्म कर। रिश्तनि में मोहब्बत ऐं पंहिंजाइप जी विख वधाए, ज़िंदगी अञा ख़ूबसूरत थी वेंदी। असां हाणे घणो ई मिली चुकियासीं। हाणे तूं मूंखे पंहिंजे मम्मी पापा सां मिल रहा है। हा हा, मिलाए छॾींदुसि तोखे पंहिंजी माउ सां। आख़िर एॾी तकड़ छाजी आहे जनाब? मुंहिंजे भाउ जी शादी आहे ऐं उन खां पोइ घरवारा मुंहिंजी बि शादी कराइण था चाहिनि। छा पियो थिए? बस बाबा, पढ़ाई पियो कयां। वेरी गुड, वेरी गुड। अच्छा, ये ॿुधायो त एग्ज़ाम्स कॾहिं आहिनि? बस एग्ज़ाम्स में बाक़ी थोड़ा ॾींहं वञी बचिया आहिनि। तव्हां दुआ कजो त मां कामयाबु थियां। अल्लाह साईं तोखे कामयाबु कंदो। हूअं पुट जेके महिनत कंदा आहिनि न, अल्लाह साईं उन्हनि जी महिनत जो सिलो उन्हनि खे ज़रूरु ॾींदी। कॾहिं बि न ख़ुशफ़हमी में न रहिजां त को मां आम मुड़सनि वांगुरु तुंहिंजो वफ़ादार रहंदुसि, या तुंहिंजे फज़ूल सवालनि जो जवाबु ॾींदुसि। तूं आराम कर चाहीं थी, भले आराम कर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।